नालो साईं प्रकाश, पीउ जो नालो मेंगराज, वेठल ॻोठ अबड़ाऊ, तालको पनो आकिल, ज़िलो सखर। साईं असांजो मैट सूरज कुमार वालद पप्पू, वेठल ॻोठ सोसाइटी। साईं नौकरी जे बहाने मूंखे पंजाब घुराए, मूंखे चयईं दादा 1,20,000 ॾे तोखे पक्की नौकरी मां वठी ॾींदुमि। तो महिरबानी सर ॿिनि माण्हुनि खे बि इहो काफ़ी सर ठगे थो पियो ऐं घुराए थो, नौकरी जे बहाने खां पैसा वठे थो। मां उन खां चयुमि दादा मूंखे पंहिंजा पैसा मोटाए ॾे। 5-6 महीना थी विया आहिनि जेको आसरो ॾिए थो, त उन मूंखे चयो जो पैसा तूं मूंखां वठंदे त मां तोखे मारे छॾींदुमि या ॿधाए छॾींदुमि। साईं मुंहिंजी हाई कोर्ट सखर, सिविल कोर्ट पनो आकिल खे अपील आहे त मूंखे मुंहिंजो हक़ु वठी ॾिनो वञे। महिरबानी थींदी साईं, मां ग़रीब माण्हू आहियां, 1,20,000 मूंखां उन ईअं ई साईं ठगे वरिता आहिनि। त महिरबानी करे मूंखे पंहिंजो हक़ु ॾियरायो वञे। उन जे माउ पीउ ॾे वियुमि त उन जा माउ पीउ चवनि था भले असांजो इन सां कोई तालुक़ु कोई वास्तो न आहे। चाचा चवनि था, उनजा भाइर चवनि था, उनजा माउ पीउ चवनि था भले तूं उन्हनि खे ॿधाए जेको कुझु कर। सो साईं मुंहिंजी अपील आहे हुकूमत खे, महिरबानी करे हाई कोर्ट सखर, सिविल कोर्ट पनो आकिल खे त मूंखे मुंहिंजो हक़ु वठी ॾिनो वञे। महिरबानी।